ही सिंध जे ना कयल ॾियारे योम मादरे वतन जो 33 सालानो योम मादरे वतन जो जलसो आहे जेको डॉक्टर कादिर मक्सीअ जी सदारत में थी रहियो आहे। हिन खां अॻु सिंध के बर्बाद करण जे लाइ, सिंध के तबाह करण जे लाइ, सिंध जे 6 करोड़ माण्हुनि खे उञ बुख विघे मारण वारे 6 केनालनि जे मनसूबे ज़रिए सिंधु दरिया जो पानी कैद करे, सिंधु दरिया जो पानी कब्ज़े में वठी धाड़ो हणी पंजाब तरफ़ां वीरान ज़मीनूं आबाद करण जो मनसूबो आयो आहे। ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी अॼोके हिन 33 योम मादरे वतन के एहतजाजन तौर ते मल्हाए पई ऐं हिकु अज़ीम आलीशान रैली शहबाज बिल्डिंग खां कढी हैदर चौक खां थींदी, गोल बिल्डिंग खां थींदी, हीराबाद खां थींदी ऐं हिन पिंडाल में पहुती आहे जेका डॉक्टर कादिर मक्सीअ जी क़यादत में ही पैगाम ॾींदी पहुती आहे रैली त सिंध कंहिं बि तरह सां ही कैनालनि वारो मनसूबो क़बूल न कंदी। सिंध ओसिताईं मुज़ाहिमत कंदी रहंदी जेसिताईं सिंध मथां ही जेको आहे सो बनल मनसूबा वापसि नथा वठनि।